घोटकी आल राजपूत बिरादरी घोटकी पारां पाकिस्तान जे 75 योम आज़ादी 14 अगस्त जे मौक़े ते हिकु अज़ीम शान रैली कढी वई। रैली जी अॻवानी फैज़ान असलम, राव उमेर, राव आमिर, राव जहाज़ेब ऐं ॿियनि कई। रैली में शरीक माण्हुनि हथनि में क़ौमी झंडो खणी पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हंया। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे प्रेस क्लब पहुती, जिते रैली खे ख़िताब कंदे फैज़ान असलम, राव जहाज़ेब ऐं ॿियनि चयो त आज़ादी हिकु वॾी नेमत आहे। असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि जी जिदोजहद ऐं क़ुर्बानीनि खां पोइ ही आज़ाद रियासत मिली आहे। असांजो फ़र्ज़ु आहे त आज़ादी जो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं। ज़िंदा क़ौमूं पंहिंजी आज़ादी जो ॾिहाड़ो शानदार अंदाज़ में मल्हाइनि थियूं। 14 अगस्त तजदीद अहद वफ़ा जो ॾींहुं आहे। अॼोकी रैली जो मक़सदु 14 अगस्त जी अहमियत खे उजागर करणु आहे। हिन चयो त पाकिस्तानी क़ौम हमेशह पाक फ़ौज जो साथ ॾिनो ऐं क़ौम पंहिंजे मुल्क जी सलामती ऐं तहफ़्फ़ुज़ लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।